नाज़ी मीरो खान ऐं भरपासे में तूफ़ानी बरसातनि केतिराई घर उजाड़े छॾिया आहिनि। केतिराई कुटुंब हिन वक़्तु बि खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। पेश आहे सदाम हुसैन जी रिपोर्ट। मीरो खान ऐं आस पास में चौमासे जी बरसात कखान जे घरनि में रही पंहिंजनि बचनि जे पेट गुज़र लाइ पोरियो कंदड़ हज़ारे माण्हुनि लाइ हिकु क़िस्म जो इम्तिहान बणिजी साम्हूं आई आहे। बरसात ॿोॾि सबबि पंहिंजनि घरनि खां दूर बुख ऐं उञ ते पंहिंजनि बचनि सां गॾु पाउ बणिजी खुलियल आसमान हेठि सरकारी टेंट ऐं इमदाद जे लाइ मुंतज़िर बणियल मुतासिरनि जी वाहर आख़िरकार कॾहिं थींदी। बरसात सबबि मुतासिर थियल ॻोठाणनि पंहिंजा वीचार धरती टीवी सां हिन रीति वंडीदे चयो आहे त धुप ते वेही रहियासीं, हिमत कोई बि ज़ाहिर न आहे। हाणे असांजा नंढा बच्चा आहिनि, उनखे असां काॾे अचे खारायूं। बीमारी बड़ी बि न आहे, पैसा बि न अचे हेॾो कढ पयूं था, निकिरी वञण था, चयो रश घणो रश त असां मका गाॾी खे स्पीड ॾिनो आहे, चए था हासकारी कयो आहे। हासकारी हाणे केरु करे थो, वञी ॾिसी असांजो घर लुड़ी वई आहे। का शइ न बचे आहे। असां कलाक थोरो हिते पुगाऊं, माण्हू खे खीमा न अथनि, हेर शइ अथनि। असां नंढड़ा बच्चा हेठि पिया, हिनखे बीमार, हुनखे कीअं असांखे मानी न राति बि राशन ॿियनि खे ॾेई आहे, ख़ुशामद ते असांखे बि ॾेई आहे। असां ईअं वेठा हुन तंबू न धंबू, असांजे माल मथां हर शइ लही वियो आहे। जॻहियूं ड्री पिया आहिनि, कुझु बि न पियो, माल पाणी में असां वेठा आहियूं। असांखे तंबू बि नथा ॾियनि, राशन बि नथा ॾियनि। असां काॾे ग़रीब माण्हू मरूं वरी। हिते असीं हाणे वेठा स्कूल मां असांखे कढियो, स्कूल खोलंदा, हाणे माना स्कूल ॻाल्हाईंदासीं। स्कूल खोलंदा, स्कूल में तक़रीबन असांखे चोथों पंजो ॾींहुं आहे हिते, माना चवंदा अॼु न सुभाणे, अॼु न सुभाणे, कंहिंखे बि असांखे न आहे मिलियो। माना मनपसंद जेके अचनि था, माना सिफारिश थिए थी, उन्हनि सिफारिश ते मिले थी। असां यकी रोड ते वेठासीं, असांजा ट्रकड़ खणी हिते आंदा अथनि, असांखे कुझु बि न ॾिनो अथनि, न को टेंट ॾिनो अथनि, का शइ न। असां उञ ते बुख ते उते जली वेठा, न बीमार, डॉक्टरनि ॾे न डॉक्टर असांजी ॿुधनि था, न मुख़्तियारकार ॿुधे त कुझु न, बसि पंहिंजा रवाज था हलनि था। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त सिंध हुकूमत ऐं इंतिज़ामिया खे घुर्जे त फौरी तौर बरसाती ॿोर सबबि बेघर थियल मुतासिरनि खे टेंट राशन सां गॾु मेडिकल जूं सहूलियतूं ॾिनी वञनि, जीअं बुख ऐं बीमारी खे मुंहुं ॾींदड़ मुतासिरनि जी ज़िंदगी त बची सघे। कैमरामैन सिराज सूमरो सां सदाम हुसैन लक, धरती टीवी न्यूज़, मीरो खान।